गणेश दास महाराज गणेश नाथ उन्हनि खे चवंदा भगवान जे लाइ रोवंदा रहंदा, काई इच्छा तमन्ना न। पांडुरंग विठल भगवान कृष्ण सां ॾाढो प्रेम कंदा। अचानक वेही करे जोर जोर सां रोवन, प्रभु तुंहिंजी माया ॾाढी परबल आहे, हे प्रभु कॾहिं तूं दर्शन ॾींदे, कॾहिं कृपा कंदे। हिकु ॾींहुं कीर्तन कंदे कंदे ॾाढो आनंद अची वियो। राजा वेठो, शिवाजी महाराज गदगद थी विया कि अहिड़ा महात्मा चरणनि ते किरी पिया। महाराज असांजे महल में हलो, पावन कयो असांजे घर खे। हाणे एॾो वॾो जेको राजा शिवाजी उहो पाण बि धार्मिक हो, भक्त हुयो। हाणे कीअं टाले? चएसि तो राजा असां हिते ई ठीकु आहियूं महाराज, असांखे हिते ई वन में रहण जो, गली गली घुमण जो असांखे तकलीफ़ थींदी आहे। महाराज तव्हां जेको चवंदव तव्हांजी सेवा कंदासीं, तव्हांखे कोई तकलीफ़ न थींदी, तव्हां जेकी आज्ञा कंदव। कुझु समय त हलो असां वटि, हिकु ॾींहुं त हलो, कृपा कयो। राजा एॾे सिक सां चयो, महात्मा टाले न सघियो। अच्छा बीहो, 2 मिंट बीहो। उते जेके पत्थर हूंदा आहिनि न, जेके लोह जा टुकड़ा नंढा नंढा, जीअं गिटी हूंदी आहे, थोड़ा सा वॾा पत्थर, उहे पत्थर 25, 50, 100 इकट्ठा कई। राजा चवणु लॻो, हे छा था कयो? चई हा, इन में ॾाढो स्वार्थ आहे मुंहिंजो, ॾाढो कम जा पत्थर आहिनि। कम जा पत्थर आहिनि? हा हा, इन्हनि सां नाम जपण में सुविधा थींदी आहे। अरे महाराज जी कोई माला थोड़ी आहे कि सुविधा। चई महाराज मुंहिंजे कम जी शइ आहे। ठीकु आहे, खणो। उन में लपेटे करे उन्हनि गोथड़ीअ में उहे पत्थर खया, 100 पत्थर खया। हाणे राजा वटि जीअं वियो, राजा जा महाराज जीअं पंखा झूलिन, सिंघासन ते विहारिन, फल खणी अचनि, मिठाइयूं खणी अचनि, खीर खणी अचनि, हे 56 भोग, हिक खां हिकु स्वादिष्ट पदार्थ, जीअं में मुंहं में विधऊं स्वाद ॾिसी रोअण लॻा। अरे बाबा रो छो था? भगवान प्रभु कृपा कजो, ईअं न थिए मां भटकी वञा। हा, हिननि स्वादनि में, शौक़ीनीअ में, महलनि में तोखे भुलिजी न वञा। मन ई मन भगवान खे पुकारण लॻा। जीअं तीअं करे ॾींहुं कटियो। राति जो राजा उन जे सेजा में सुंदर, पाण खां बि सुंदर उनखे सेज विछाए ॾिनी, ऐं उन ते गुल विछाया अलॻि अलॻि पूरा, गुलनि जी ख़ुशबू, सुंदर तकियो रखियो, चादर रखी। महाराज तव्हां विश्राम कयो। ठीकु आहे। महात्मा अंदरों दर बंदि कयो, ऐं जेके 100 पत्थर खणी आयो उहे उन सेजा ते विछाए छॾिया। पत्थर बटोरिया ई न सभु, जेके उहे 100 पत्थर उन पलंग ते विछाए छॾियईं। हा, ऐं मथां पंहिंजी कारी कंबली लॻाए, ऐं जो सुम्हियो, जीअं पत्थर पुठीअ में चुभनि, हरे कृष्ण हे हरि हरे राम श्री कृष्ण गोविंद। सॼी राति प्रभु जो कीर्तन कंदे कंदे, यादि कंदे कंदे गुज़ारी सॼी राति। सुबुह जो थियो, राजा आयो ॿाहिरि, हथ जोड़े बीठो, महाराज राति सुठी गुज़री। गणेशनाथ चवण लॻा, राजा जेकी राति भगवान खे यादि कंदे गुज़री, उहा राति सभिनि खां सुठी हूंदी आहे। प्रभु जी केॾी कृपा आहे कि तुंहिंजे महल में बि मूंखे राति हरीअ जे नाम जी गुज़री आहे। हा हा, मां ॾाढो भागनि वारो आहियां, राति ॾाढी ॾाढी प्यारी गुज़री आहे। महाराज तव्हांजी अखियुनि में त लालिमा छायल आहे, लॻे थो ठीकु सां तव्हां निंड न कई आहे न? कीअं कई आहे? मां ॾाढी बढ़िया बढ़िया आराम थियो आहे, आराम थियो आहे। हा, तन जो न, हृदय जो, आत्मा जो आराम थियो आहे, जेको विरलो मिलंदो आहे। तन जो आराम त रोज़ु कंदा आहियूं असां, अॼु तो वटि वधीक आराम थियो आहे। हाणे मां हलां छुटी जो। ऐं जीअं वञण लॻा त राजा ॾिठो, उहो कंबल खणी करे 100 पत्थर हेठि विछाए रखिया अथऊं। उहे कंबल में ॿधऊं, वरी वञण लॻा। महाराज ही पत्थर? त पोइ महाराज चई ॻाल्हि ॿुधाई, हे पत्थर विछाया जीअं मूंखे पुठीअ में, पेट में, छातीअ में चुभनि पिया त मूंखे गोविंद यादि पियो अचे, न त सुम्ही पवां त भगवान खे भुलिजी वञा। राजा धन्यवाद आहे, तो वटि मूंखे ॾाढी सुठी राति गुज़री आहे, वधीक भक्ति थी। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल